घोटकी रिपोर्टर गुलजान खान चांडियो सखर में टूल प्लाज़ा अमले ऐं वकील बिरादरी में छिकताण शिद्दत इख्तियार करे वियो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। घोटकी में बि वकील बिरादरी घोटकी टूल प्लाज़ा ते धरणो हयो। गुज़िरियल ॾींहुं सखर टूल प्लाज़ा अमले ऐं वकीलनि में थियल छिकताण बाद वकील बिरादरी सरापा एहतिजाज बणियल। घोटकी जे वकील बिरादरी पारां नेशनल हाईवे टूल प्लाज़ा वटि एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि सिंध पंजाब बलोचिस्तान वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते वकील बिरादरी जे अॻुवाणनि सदाराम, लियाकत मलाणो, गुलाम रसूल, उबैदुल्ला, नदीम चाचड़ ऐं ॿियनि चयो त पूरी सिंध में टूल प्लाज़ा अमलो लोकल माण्हुनि खां टैक्स वसूल कनि था, जेको सरासर ग़लति आहे। काल्ह सखर जे सीनियर वकील दोस्तनि खे टूल प्लाज़ा अमले पारां तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं खां पोइ वकील बिरादरी सरापा एहतिजाज बणियल आहे। घोटकी ज़िले जे समूरनि बार काउंसिल अॼु अदालती बाइकाट कयो आहे। उन्हनि वधीक चयो त समूरी सिंध में लॻल गैर क़ानूनी टूल प्लाज़ा ख़तमु कया वञनि ऐं सखर टूल प्लाज़ा अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ घोटकी।